फेडरेशन ऑफ एसोसिएशंस ऑफ सिंधीज़ थाने फ़खुर सां पेश था कनि सुहिणी सिंध 2.0। सिंध जी लय, सुर ऐं रंग पहिरीं खां चौथी मई 2025 शाम जो 5 खां राति 10 बजे ताईं थाने जे उपवन लेक ते, जंहिंमें तव्हांखे ॾिसण मिलंदा आधुनिक तरीक़नि सां ठाहियल सिंधी वरसे जा दिलकश नज़ारा, जीअं त मोइने जे दड़े जो 3D मॉडल, पार्टीशन जे दर्द खे दिल ताईं पहुचाईंदड़ हिक आखाणी 3D मॉडल ज़रिए अमर शहीद हेमू कालाणी जहिड़े वीर जी कुर्बानीअ खे यादि कंदे नई टईअ जे अॻियां पेश करण लाइ 3D मॉडल पिणु रखियो वियो आहे ऐं सिंधी संतनि जे चरणनि में श्रद्धांजलि ॾींदे उन्हनि जी महिमा ॾेखारी वेंदी। अमर उॾेरे साईं झूलेलाल खे हाज़िर नाज़िर मनी झूलण जा शुक्राना मञण लाइ महा आरती, शाहूकार सिंधी सभ्यता जी मौसीक़ी, नृत्य ऐं सिंधी रिवाज़नि जा अलहदा रंग, सिंधी ॾिण वार ऐं लोक कला जी खूबसूरती, सभु कुझु हिक ई जॻह ते। अचो त सभई मिली सिंध खे अॼु जे आधुनिक तरीक़े सां ॾिसूं, न सिर्फ़ ॾिसूं पर महसूस बि कयूं। त बस अथव सिक भरियो सॾु, अची थियो असां सां गॾु। जे तव्हां बि सुहिणी सिंध 2.0 जलसे में योगदान ॾियणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर्स ते कॉन्टेक्ट करे था सघो या बस हिन QR कोड खे स्कैन करे माली मदद करे था सघो ऐं हा, स्टॉल्स जी बुकिंग बि करे था सघो। वधीक ॼाण लाइ फोन कयो हिननि नंबर्स ते। जय झूलेलाल।